असांजे घर जो सॼो दानो पानी बंदि थी वेंदो। असांखे इंसाफ़ खपे बस। भला मुंहुं मारी थी न, मारण जो त हक़ न आहे न। पुलिस मुलाविस थी लॻे मूंखे हिन में। असांखे मारण जे बदिरां मौत खपे हिननि जी। अञा ताईं 5 ॾींहं थी विया आहिनि, असांजे भाउ जो को बि इंसाफ़ न थियो आहे। छो? अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण टीवी ते असां तव्हांखे भलीकार चवंदा। मां सूरज कुमार। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं हिकु बहादुर सिंध जे बहादुर पुट बिलाल काका जे घर, जंहिंखे बेदर्दी सां शहीद कयो वियो सलाउद्दीन होटल हैदराबाद जे इलाइक़े कासमाबाद में। असां हिन वक़्तु उनजे घर मौजूदु आहियूं। असां सां गॾु उनजे घर भातियुनि सां गॾु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त अञा ताईं इहो केस किथे पहुतो आहे, त हिननि जा छा मुतालबात आहिनि, पुलिस जो केतिरो ताउन रहियो हिननि सां गॾु। अदी असां इहो ॿुधाइजो त पहिरीं त ॻाल्हि कंदासीं बिलाल काका जी पंहिंजी ज़िंदगी सां, ज़ाती ज़िंदगी। उहो ज़िंदगी जेको ज़ाती ज़िंदगी में उहो कीअं हुयो, पाण एज़ अ शख़्स कीअं हुयो? उहो हिकु बेस्ट पर्सन, हर कंहिंजी मदद कंदो हुयो, कंहिंसां सुठो हलंदो हुयो। ही दुनिया ईअं ई हिनजे लाइ आयो थी। सुठो माण्हू हुयो, हर कंहिंजे लाइ सुठो हुयो, हर कंहिंजी मदद कंदो हुयो। अच्छा, इहो बि असां ॿुधो पिया त हिन ते मुख़्तलिफ़ मुक़दमात पुलिस तरफ़ां कया विया, 12 मुक़दमात कया विया, 12 केसिस हलंदड़ हुया। हिन ॻाल्हि में केतिरी सदाकत ऐं तव्हां बहादुरी जी ॻाल्हि कई, इहो ॿुधूं पिया त पंहिंजे दोस्तनि जा झगड़ा हूंदा हुया, उन्हनि में इहो जेको आहे शामिल हूंदो आहे, जंहिंजे करे पुलिस तरफ़ां जेको मुक़दमा कया विया। सभु कुझु कूड़ आहे। हाणे हुनजे लाइ सभु कुझु कूड़ ॻाल्हायो। जॾहिं उहो वियो हली आहे तॾहिं हुनजे लाइ इहे पुठियां कूड़ पिया ॻाल्हाइनि। ईअं न आहे, बिल्कुलु बि न आहे। उहो पंहिंजे बच्चनि खे खाराए थो, घर जे माण्हुनि खे खाराए थो। कमाइण वारो उहो ई हिकिड़ो माण्हू आहे असांजे घर में। अच्छा, असांजे नाज़रीन इहो ॿुधायो तव्हांजो रिश्तो छा आहे, बिलाल काका सां छा रिश्तो हुयो? उहो मुंहिंजो भाउ आहे वॾो, पंहिंजे घर जो वॾो सरबराह हुयो असांजो। अच्छा, बिलाल काका जो जेको वालिद साहब आहे उहो पंहिंजी दुनिया में न रहियो, ऐं घर खे तव्हां ॾिसी रहिया आहियो, घर खे हलाइण वारो सिर्फ़ु इकलौतो बिलाल काका ई हुयो। अदी तव्हां छा चवणु चाहियो? असां त असांजे बच्चे खे इंसाफ़ खपे। त इहो असांजी पुलिस, असांजे कानून असांखे नथो लॻे त असांजी हेल्प कनि पिया, असांजी मदद न पिया कनि। असांखे इहो पियो लॻे। अच्छा, असांखे इंसाफ़ खपे। इहो ॿुधायो तव्हांजी नज़र में इहो वाक़ियो छा हुयो, कीअं पेश आयो? मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कनि था, तव्हां असांजे नाज़रीन खे ॿुधायो त वाक़ियो हुयो छा? मूंखे ख़बर अचे ख़बर वारे महीने रात जो तव्हां पानी खाई वियो आहे। ही दोस्त जी फोन कई आहे, होटल ते वेहण थियो, हुते वेठा आहिनि गॾु। हिननि खां ॻाल्हि थी हुई, हिननि जो इहो जहिड़ो थियो, जहिड़े जो मतिलबु इहो न आहे त तव्हां मारियो खे ग़रीब खे। ईअं न, उहो हक़ी खे न आहे ॾिनो, मारण जो हक़ी खे न आहे ॾिनो। असांखे मारण जे बदिरां मौत खपे हिननि जी बि। अञा ताईं 5 ॾींहं थी विया आहिनि, असांजे भाउ जो को बि इंसाफ़ न थियो आहे। छो? पुलिस तरफ़ां नाज़रीन 2 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अञा 4 ॼणनि जी ॻोल्हा हले थी पई। इंशाअल्लाह हिननि खे इंसाफ़ मिलंदो। असांखे इहो ॿुधायो त बिलाल काका जी जेका ज़िंदगी हुई, मुंहिंजे बारे में थोरो ॿुधाईंदो, किथे कमु कंदो हुयो, हिन घर खे कीअं उहो हलाईंदो हो, पंज ॿिया बि ॿाहिरि हिन सां गॾु आहिनि। बिलाल काका जो छा किरदारु हुयो? बिलाल काका इस्लाम यूनिवर्सिटी में गार्ड हुयो, सुपर गार्ड हुयो। पंहिंजी इज़त सां, महिनत सां कमाइण वारो हुयो। सुबुह जो वेंदो हुयो, राति जो पंहिंजे घर ईंदो हुयो। पंहिंजी महिनत सां पंहिंजे बच्चनि खे, पंहिंजे भाइरनि खे, पंहिंजी अमर खे संभाले पियो। हाणे उहो असांखां सहारो खसी अथनि। ॿुधायो असां छो असांजा इहो बेगुनाह असांजा ॾोह कयो वियो आहे। ही सिंधी भाउ सभु उथिया आहिनि इंसाफ़ जे लाइ, पर असांखे अञा ताईं कंहिं बि इंसाफ़ न आहे ॾिनो। ही पठाण छो ईअं कनि पिया? असांजे शहज़ादे खे ईअं शहादत ॾिनी अथनि, छाजे लाइ ॾिनी अथनि? बेगुनाह। अच्छा नाज़रीन, इहो तव्हां ॿुधो हिननि जो मुतालबो, त इहे चाहिनि था त असांखे जेको इहा शहादत मिली आहे बिलाल काका जे रूप में, असां चाहियूं था त हुनजी मौत हुजे, यानी हुनखे सज़ा ॾिनी वञे, फांसी ते चाढ़ियो वञे। छो त कंहिंखे बि इहा हक़ न आहे त कानून उहो पंहिंजे हथ में खणनि। इहा सिर्फ़ु कानून जे इदारनि खे इहा हक़ आहे त हुनखे सज़ा ॾियनि या सज़ा ॾियनि। कानून के भी हक न आहे त बेगुनाह मारियो वञे, सज़ा ॾिनी वञे न। मारण जो हक़ कंहिंखे अलाह साईं न आहे, हुकुम ॾिनो तव्हां मारियो। बेगुनाह त बिल्कुल भी न, बेगुनाह इहो राइट ई न आहे तव्हां कंहिं ग़रीब जे बच्चे खे मारियो। अच्छा, बिलाल काका सां गॾु कोई असलो हूंदो हुयो गॾु या न? बिल्कुल, हू तव्हां कोन पिया ॾिसो वीडियो में, हू चए थो मूंखे डंडो ॾियो मां मारियां। जेको डंडो घुरे पियो उहो कीअं मारींदो ॿुधायो न?
तव्हां नाज़रीन ॿुधी सघो था इहो जेको कूड़ियूं ख़बरूं हलनि थियूं पियूं सोशल मीडिया ते, त हुन सां गॾु असला बि हूंदा हुयो, मुख़्तलिफ़ बंदूकनि सां गॾु नज़र ईंदो हुयो, पर इहे बिल्कुलु न आहे। हिन जे घर जे वात तव्हां ॿुधो आहे त हुनजे हथ में कुझु बि कोन मानी खाई वियो आहे, घरां मानी खाई वियो आहे, आयो आहे हिते जे शैम्पू जो वितार करे वियो हितां निकितो आहे। 1.5 कलाक खां पोइ ख़बर आई त बिलाल खे धक लॻा। छो न का ॻाल्हि कान हुई, अहिड़ो कोन्हे को जो कपिड़ा पाए वियो आहे त न को हथियार न को कुझु, इहो इल्ज़ाम लॻाया था वञनि। त तव्हांखे हिन वाक़े जी कीअं ख़बर पई? असां घर में आहियूं, असांखे ख़बर आहे न, असां बसि वेठा आहियूं। वाक़े थियण खां पोइ उन टाइम तव्हांखे इतला ॾिनी या ॿिए ॾींहुं? असांखे उन टाइम ते ॿुधायूं न, जेॾीमहिल असांखे जेको जब उते इलाही हज़ारे माण्हू बीठल आहिनि। मां चवां थी उते मुंहिंजे भाउ खे मारियो वियो आहे जिते, उते पुलिस जी गाॾी साम्हूं साम्हूं बीठी आहे। पुलिस उते छा पे कयो? मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो वरी हुकूमत पुलिस छाजे लाइ रखी आहे? जॾहिं इहे असांजा इंसाफ़ न पियो थिए, अगरि झगड़ो बि आहे त तव्हां साइड कयो न ॿिनि धुरनि खे, कंहिंखे मारण त न ॾियो न। हुते हुननि जो केरु न आहे, मोह चवनि था बिलाल काके वटि असलो आहे, इहा उहा, तव्हां पोइ बिलाल काका कंहिंखे मारियो छो न आहे? ॿुधायो न, बिलाल काका खे पोयां खां वार कयो वियो आहे, ॿुधायो न, छो अॻियां खां वार कनि था न, सीने सां पोयां खां वार करे हुनखे मारियो वियो आहे बेदर्दी सां। छो पुलिस बीठी आहे, आवाम बीठी आहे, वीडियो ठाहे पई, पर कंहिं ग़रीब जो बच्चो तड़पे पियो, मरे पियो, हुनखे खणी हॉस्पिटल ते पहुचायो न पियो वञे। इहो कंहिंखे चवां? इहो इंसाफ़ आहे, इस्लाम आहे? ॿुधायो हीउ कहिड़ो ज़ुल्म पियो हले? कीअं थींदो पोइ? इहो बि ॾिसो त असांजा सिंधी माण्हू जेको आहिनि पूरे सिंध में तव्हांजे लाइ निकिता आहिनि, हिन महांगाई जे दौर में पंहिंजो दुकान बंदि करे तव्हांजे लाइ, तव्हांखे इंसाफ़ ॾियण लाइ निकिता आहिनि। उन्हनि जे किरदार खे तव्हां कीअं लॻो? उन्हनि जा असां इलाही थोरा आहियूं, असांजे लाइ निकिता आहिनि, पर उन्हनि जी बि त ॻाल्हि न थी रखी वञे न। अञा ताईं असांखे उन्हनि खे को बि त इंसाफ़ त न आहे मिलियो न। अञा पठान मथे आहिनि, छो मथे आहिनि पठान? असांजी सिंध में पठान छो मथे आहिनि? असांखे इंसाफ़ खपे बसि। असां सिंधियुनि खे, असां बिलाल काके खे इंसाफ़ खपे, जेके शहीद कयो वियो आहे बेदर्दी सां। पुलिस मुलविस थी लॻे मूंखे हिन में, पुलिस खे ॿधियो वञे, पुलिस खे कढियो वञे हिन मुल्क मां, जेको इंसाफ़ नथी करे। छाजे लाइ हिते पुलिस आहे? ॿुधायो न, जेको इंसाफ़ नथी करे उहो छाजे लाइ पुलिस आहे? साम्हूं बीठी आहे, हिकिड़ो शख़्स मरी वियो आहे, हिकिड़ी एतिरी शख़्सियत मरी वई आहे, असांजे घर जो सॼो दानो पाणी बंदि थी वेंदो। ॿुधायो न, असां छा कंदासीं? हुन शख़्सियत खे मोटाए सघे थी पुलिस? आवाम कुझु बि मटाए सघे थी? न, मोटाए नथी सघे न। ओॾी महिल वस में हुई न पुलिस, बिल्कुलु ख़तमु करे सघे थी न। झगड़ो हुयो न, को त चोरी करण त कोन वियो न, झगड़ो हुयो न, भला मुंहुं मारी थी न, मारण जो त हक़ न आहे न। जेतिरो हुननि खे धक लॻा ओतिरा हिननि खे बि हणनि हा, धक ॾियनि हा, सज़ा ॾियनि हा, मारनि त न आहिनि। लेकिन असां चवणु चाहियूं त बेगुनाह असांजो भाउ क़त्ल कयो वियो बेदर्दी सां, बेरहमी सां, पुलिस जी मौजूदगी में। तो वॾो कोई इशू तो कोन हुयो या मामूली होटल ते मानी ते या कोई बिल ते, जो कंहिंखे इहो अख़्तियार त कोन्हे जो कंहिंखे क़त्ल करे छॾियो अथऊं। असांजो सिंध पुलिस सां उन खां बावजूदि हालात जेके बि ऑफिसर वेठा आहियूं, असां इहो ई मुतालबो आहे त असांखे जल्दी जल्दी इंसाफ़ ॾियारो वञे। उन खां ॿियो शुक्रिया अदा कयूं सिंधी भाइरनि जा, जेके असांखे इंसाफ़ ॾियारण जे लाइ, बिलाल शहीद काका खे इंसाफ़ ॾियण जे लाइ रोडनि ते निकिता आहिनि। अच्छा, उन वक़्तु जेको आहे तव्हां किथे मौजूदु हुया? ईद जे ॿिए ॾींहं ते राति जे वक़्तु इहो वाक़ियो पेश आयो, तव्हां किथे हुया? उन टाइम असां घर हुआसीं, असांजी 3:30 बजे कॉल आई आहे, राति जो 3:30 बजे राति जो कॉल आई आहे त ज़ख़्मी थी पियो, जल्दी अस्पताल पहुचो। फिर असां अस्पताल पहुचासीं त हुन खां पहिरियां हू एक्सपायर थी चुको हुयो। अच्छा, अस्पताल में उन वक़्तु मुंहिंजा ॿिया बि दोस्त ज़ख़्मी हुया? जी, हुनजा ॿिया बि दोस्त काफ़ी ज़ख़्मी हुया। अच्छा, उन्हनि जी छा हिन वक़्तु हालत? उहे काफ़ी बहितर आहिनि हींअर, अल्हम्दुलिल्लाह उहे सही आहिनि। टोटल घणा माण्हू उन वक़्तु जेको उन होटल ते विया, मानी लाइ विया या उन भेण लाइ विया, छा हो? हे मानी जे लाइ विया, मुंहिंजे ख़्याल शायदि 3 ई दोस्त हुया जेके 3 विया। पोइ हुननि वटि असलो वग़ैरह बि कुझु कोन हुयो, ख़ाली टिनी खे हिननि गोलियूं हणी करे शहीद कयो या कंहिं ज़ख़्मी कयो आहे? बिलाल काका खे शहीद कयो वियो आहे, उन्हनि खे ज़ख़्मी कयो वियो आहे। टिनी उन्हनि जी हालत तक़रीबन ख़राब हुई अस्पताल में। त सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि त बिल वधीक आयो, इहा ॻाल्हि हुई या न आई? छो सोशल मीडिया ते इहा ॻाल्हि हलंदी त बिल तमामु घणो निकितो ऐं जंहिंते मुमारी थी हुन खां पोइ असलो कढी करे शहीद कयो। न, बिल जी का अहिड़ी ॻाल्हि न आहे। बिलाल काका जेको आहे सो खाइण पीअण वारो माण्हू हुयो, कॾहिं बि बग़ैर बिल जे होटल ते न आयो। अञा वधीक 1500 ट्रिप ॾेई ईंदो ॿेरनि खे, कॾहिं बि बिल जी ॻाल्हि थी न थियो आहे। तव्हां ॿिया बि होटलूं आहिनि जिते मानी खाईंदो, उते बि पुछी सघो था। त मुमारी कहिड़ी ॻाल्हि थी? मुंहमारी का हिननि चयो त मानी त गरम खणी अचे या खणी कोन थो अचे, इन ॻाल्हि तां मुंहमारी थी आहे। सही आहे, उन ॻाल्हि ते जेको हुनजो मालिक आहे उहो पाण अचे थो फैसलो कढी। हा, उन खां बाद जो मालिक अचे थो, चए थो बाबा त उथो तव्हां
अधु मानी 2-3 मानी हुन खाधी में उतो तव्हांजे लाइ मानी न आहे, तव्हां बदमाश आहियो छा आहियो जो असांखे चओ था मानी ॾियो। सो इन सां हिननि जी तूं मैं थी विया, हुन में असला कढिया आहिनि। उन खां पोइ वार कया अथनि हिन ते बेदर्दी सां, उहो बि पुलिस जी मौजूदगी में। पुलिस वटि मौजूदु हुई हुते। उन टाइम ते पुलिस जी मोबाइल वेठल आहे उते, उन्हनि सां साम्हूं वीडियो तव्हांजे साम्हूं सोशल मीडिया ते बि पिया आहिनि, लाइटूं हणी करे हर हिकु माण्हू जे चहिरे खे पुलिस ॾिसे पई। उन खां बावजूदि कोई एक्शन न पई खणे। छो? पुलिस मिलियल हुयो या को ॿियो मसइलो हुयो छा आहे, उहो बि असांखे दामो करे ॾियनि। अच्छा नाज़रीन, हिननि जो इहो चवणु आहे त पुलिस जे मौजूदगी में इहो वाक़ियो पेश आयो आहे, जेको पूरे सिंध लाइ तक़रीबन इहो अफ़सोसनाक वाक़ियो आहे। छो त पुलिस असांजे हिन लाइ हूंदी आहे त के अणवंदड़ वाक़िए खां बचिजी सघे, लेकिन हुननि जी मौजूदगी में इहो वाक़िया पेश ईंदा त असांजे लाइ पुलिस जो कोई कमु रहियो न आहे। पुलिस जो कमु असांखे तहफ़ुज़ ॾियणु। पुलिस जो कमु त इहो न आहे जेको असां मिली करे या कुझु करे सरेआम हुननि जी मौजूदगी में हुननि जी गाॾी जे भरिसां ज़ख़्मी तड़पे पियो। चलो तव्हां छॾायो न, कम से कम टाइम ते हुनखे अस्पताल त पुॼायो, को त पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो। छा तव्हां बि विकाए महिल छा मसइलो आहे जो तड़पंदे कलाकु पूरो असांखे ॿुधण में आयो त उते तड़पे पियो जॾहिं हुनखे धकु लॻा, पोइ बि पुलिस जी का रिएक्शन न आहे। छो? अच्छा हाणे इहा केस किथे पहुतो आहे असां नाज़रीन इहो ॿुधायो। कोर्ट ते केस त हींअर कोर्ट में ॿ मुलज़िम गिरफ़्तार बि थिया आहिनि। हींअर पुलिस बि कापरेट करे पई, अल्हम्दुलिल्लाह जल्दी हिननि खे पंहिंजे मंज़िल मक़सद तक पहुचायो वेंदो। तव्हां बिलाल काका जी भेण जा तासुरात ॿुधा। हिननि जो इहो चवणु आहे त पुलिस जी जेको आहे कारकिर्दगी मुते में नज़र अचनि, हुननि जे तरफ़ां कोई ख़ासि ताउन न पियो कयो वञे। ऐं इहो बि चयो वियो त उन मौक़े ते पुलिस मौजूदु बि हुई, मगर जेको बचाए न सघी बिलाल काका खे। हुकूमत खां बि जेको आहे मुतालबो करनि पिया त हिन केस खे जल्दी पंहिंजी आख़िरी ताईं पहुचायो वञे ऐं हिननि खे इंसाफ़ ॾियारियो वञे।